अहद अहमद पाण में विचा मीम फ़र्क़ थिया मुस्तगरक आलम इन ॻाल्हि में। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाद लतीफ़ भिटाई जो बैत नंढड़ो पर माना तमामु ज़बरदस्त चवे थो त अहद अहद जेको आहे सो हिकु, अलाह बि हिकु, अहमद अहमद नबी साईं जो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो नालो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो नालो आहे अहमद। अहद अहमद पाण में विचा मीम फ़र्क़ थिया मुस्तगरक आलम इन ॻाल्हि में। आलम सगोरा इन ॻाल्हि में गुम आहिनि, गरक थियल आहिनि, ॿुॾल आहिनि, पर फ़र्क़ु को बि कोन्हे। कोई पाण में जेको आहे सो फ़र्क़ु कयूं वेठा आहिनि। शाह लतीफ़ भिटाई इहो असांखे ॿुधायो आहे। तो दोस्तों हीअ शाह लतीफ़ भिटाई जो बैत उमेदु तव्हांखे पसंदि ईंदो। जे ॻाल्हि सुठी लॻेव त पेज लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।